इमाम आली मकाम हज़रत इमाम हुसैन ऐं संदसि जानिसारनि जे अज़ीम क़ुर्बानी खे भेटा पेश करण लाइ समूरी दुनिया में समूरे सिंध में आज़ादारी जो सिलसिलो जारी आहे। इन हवाले सां कोटड़ी में नाज़री मरकज़ी जुलूस पंहिंजी मंज़िल ॾांहुं रवाना दवा ऐं कोटड़ी में इमदादी कैंप्स पिणु आज़ादारनि लाइ क़ाइमु कई वई आहे। इन हवाले सां वधीक अहिड़ा तफ़सील वीडियो लिंक ज़रिए असां लाइन ते मौजूदु आहे। एजाज़ मुकुल जी एजाज़ अज बिल्कुल कोटड़ी में करबला के शहीदन के भेटा पेश करण जो सिलसिलो जारी है। जैसे कोटड़ी के मुख्तलिफ़ इलाक़नि में जो पिण की बरामदगी जो सिलसिलो वो पिण जारी है। जैसे तव्हांखे ॿुधाईंदो कोटड़ी जो मरकज़ी जाफ़र जो मातमी जुलूस है वो कोटड़ी के सूकी स्टार तां बरामद थी चुको है, जो रवायती रस्तन तां थींदो। शाम जो वक्त मस्जिद कुबा ते नेर थींदो। गॾो गॾु मूंखे ॿुधाईंदो ही पिण पंहिंजे मुख्य रवायती रस्तन तां थींदो, जॾहिं कोटड़ी के मेन लाटा रोड ते पहुचनि, जिते कुछ देर बाद मातमी जो मातम कयो वेंदो, छिन मातम कयो वेंदो। गॾो गॾु मूंखे ॿुधाईंदो जे आज़ादारनि जे लाइ सेहत खाते जामशोरो समेत समाजी तंज़ीम केसीओ पारां मेडिकल कैंप क़ाइम कई है, जिते आज़ादारनि खे तिबी इमदाद पिण ॾिनी वेंदी। उन खां अलावा कीअं ॿुधाईंदा त हिन पिण जी सिक्योरिटी जा इंतज़ामात पिण सख़्त कया विया आहिनि। पिण जे रूट वारे हंधनि ते तारुनि समेत तनातू पिण लॻाए वयूं आहिनि। ईंदड़ वेंदड़ ज़ाइरनि खे चेकिंग करण बाद पिण में छॾे पियो वञे। जेतिरा शूटर पिण उहे पिण मुक़ररु कया विया आहिनि, जेके पिण जी निगरानी करे रहिया आहिनि। गॾो गॾु कीअं ॿुधाईंदा आहियूं त हिन पिण खां अलावा कोटड़ी जा ॿिया नंढा वॾा पिण जेके मुख़्तलिफ़ जेके दरगाहनि तां पिण बरामद थींदा, जेके पंहिंजे मुख़्तलिफ़ रवायती रस्तनि तां थींदे शाम जे टाइम ते कोटड़ी जी ईदगाह ते पिण नेर थींदा। हिन वक़्तु कोटड़ी जो मरकज़ी जाफ़रनि जो मातमी पिण उहो पंहिंजे मंदिर रवां दवा है, जो शाम जे वक़्तु मस्जिद कुबा ते नेर थींदो। उन खां अलावा कीअं ॿुधाईंदा आहियूं कोटड़ी अहिड़ी तरह कोटड़ी जो साइट वारो इलाइक़ो आहे, उते बि पिण नंढा वॾा पिण जेके आहिनि उहे पिण बरामद थिया आहिनि, जेके पंहिंजे रवायती रस्तनि तां थींदे मुख़्तलिफ़ जॻहनि ते पिण नेर थींदा। गॾो गॾु तव्हांखे सिक्योरिटी जे हवाले सां ॿुधाईं त कुझु देरि अॻु SSP जामशोरो जावेद बलोच पारां मुख़्तलिफ़ पिण जे सिक्योरिटी जाइज़ो पिण वरितो आहे।